वतन दोस्त इनकलाबी पार्टी के बानी चेयरमैन ऐं मार्क्सवादी दानिश्वर डॉक्टर अरबाब ख्वावर की 7वीं वरसी वारे में सिंधी अदबी शाख वारे तरफ़ां मल्हाई वई ऐं भेटा पेश कई वई। इन मौक़े ते ख़िताब कंदे सिंधी अदबी संगत के ज़िले राब्ता सेक्रेटरी नजीब चांडियो, अवामी तहरीक अगवान कामरेड सरताज चांडियो, पीपी अगवान बशीर खान चुलियानी, क़ौमी अवामी तहरीक के मरकज़ी अगवान इनायत लाशारी, एसयूपी अगवान वकार रज़ा चुलियानी, पीपी शहीद भुट्टो अगवान नियाज़ हैदरी, होशू ख्वावड़ हारी अगवान, गुलाम मुस्तफ़ा खाहोड़ी, इरफान मन्नान, सीनियर सहाफ़ी नज़ीर छुट्टो, जस्सम अगवान, गफ्फार बीरजत, वकील अयास ख्वावर, जस्कम अगवान, मंसूर थेबो, उस्ताद अगवान, सागर मजीद ऐं ॿियनि चयो त डॉक्टर अरबाब ख्वावर तरक्की पसंद सियासतदान ऐं इल्म जो तमामु वॾो नालो हुयो, जंहिंजो मुतालियो आलमी सतह जो हुयो। ख़ासि मार्क्सिज्म में वधीक ॼाणू केर बि न हो। हुन वरी यूनिट जे कहरी कोट खे किराइण खां वठी जमहूरी तब्क़ियाती ऐं क़ौमी इस्तेहसाल ख़िलाफ़ भरपूर जिदोजहद कई ऐं संदसि सियासी ॻाणेटरो साईं GM सैयद रसूल बख्श परी जे ॼाम साकी नज़ीर अब्बासी ऐं आरे सर जहिड़नि अगवाननि में थिए थो। हुन चयो त डॉक्टर अरबाब ख्वावर सियासत जा तमामु घणा कामयाब ऐं नाकाम तजुर्बा कया, पर पंहिंजे फ़िकिर ऐं आदर्शनि सां कॾहिं बि बेवफ़ाई न कई। संदसि जिदोजहद खे हमेशह यादि रखियो वेंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।